नाज़रीन, जेकबाबाद में ख़बर शामिल कंदासीं त पोरियत शहज़ादो चांडियो मौज़ा बीमारी सबब ज़िंदगी ऐं मौत जे कश्मकश में मुब्तला आहे। वधीक जेकबाबाद में ॾिसूं था नवाब अली लांघा जी हीअ रिपोर्ट। जेकमाबाद जे वार्ड नंबर 26 जाफराबाद महला जो रवासी 36 सालनि जो नौजवान पोरियत शहज़ादो चांडियो बीमारीअ सबब ज़िंदगी ऐं मौत जे विच ॾाके ते बीठल आहे। शहज़ादे चांडे वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त कंहिं हिक इंसान जी जान बचाइण पूरी इंसानियत जी जान बचाइण बराबरि आहे। हुन चयो आहे त खुदारा मूं ग़रीब जी मदद करे मुंहिंजी ज़िंदगी बचाई वञे। हुन पीपी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुगेरी, साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सुमरो, सूबाई सलाहकार मीर इजाज़ हुसैन खान जखराणी, MPA जेकमाबाद मोहम्मद असलम अबड़ो समेत ॿियनि मुखीर हज़रात खे इलाज करण में मदद जी अपील कई आहे। पेट जुदा आज़ार कंदा पिस, मादा आज़ार कंदा पिस, ॿिया अंगे ताक़त कोन्हे, खून कोन्हे, घुम नहीं सकता गरीब। उन्हें क्या करा मैं, थोड़े वडेरे कोई दाह देंदे पियो, कोई ये निगाह करन, कोई बच्चे न सदके कोई करन। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।